सही सुभान अल्लाह। कल दरिया जे कपर असां वञी रहियासीं, सरबत जो दरिया पियो वहे, डूंगीअ जी ॿेड़ी बीठी हुजे। ट्रप ॾेई चढ़ी वेठासीं त परी भिक पुगासीं त माखीअ जी तिरकणा कंहिं महिल ठूठन भर पिया तिरकऊं, कंहिं महिल पेट भर, कंहिं महिल मुंहुं भर। सही थोरो मथे चढ़ी हलियासीं त पताश जो कोट वड़ियो पियो आहे। अंदर जो वियासीं त रेवड़ी राणी वेठी आहे, भुगड़ो भेणचुत वेठो आहे। ही त ॻाल्हि जो थल आहे, पर ॻाल्हि अञा अॻिते आहे। हिकु बादशाह हुयो, बादशाह त पाण अलाह हुआ, पर ही ज़माने जी टुकरी जो बादशाह हुजे, उनखे पुट जी औलाद हिकिड़ी हुजे, पुट बि ॾाढो प्यारो हुजेसि। सो पुट पीउ खे चयो त भाउ हाणे मूंखे शादी कराए की अशराफ ख़ानदान मां। सो हाणे मूंखे शादी उतां कराए। हाणे पीउ चयो पुट खे, हा आहे हिकिड़ो मुंहिंजो दोस्त फलाणे विलायत जो बादशाह आहे, सो उहो अशराफ उन ख़ानदान मां हिकिड़ी न्याणी आहे, उन वतो तोखे मां शादी करायां थो। सही धूम धाम सां शादीअ जो ॾींहुं ॿधी आहे। सही तयारियूं थी वियूं, कंजरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं, ॾींहं वेझा अचिया। हितां सही ॼञ रवानी थी पई। सुठी मंज़िल आई, घोड़नि ते, हाथनि ते, सही उठनि ते सफ़र हुया। हल हलां वञी उते पुगासीं। सही उते वञी पुगासीं जंहिं महिल ॿिए मिलात ते वञी उते सही हाणे शहज़ाद जी शादी कराईसीं। हेॾो होॾो पंहिंजी रस्मूं पूरियूं करे, निकाह पढ़ाए, लाऊं ॼाराए, हिननि खे कमरे में बंदि कयोसीं। सही कमरे में बंदि करे हेॾे होॾे माहौल थियो। ऐं शहज़ादी उहा ख़ूबसूरत हसीन बाक़ाइदे हुई, पर उनखे हिकिड़ी कुदरती ॾात हुई बीबी, जो उनखे अलाह साईं अहिड़ी ॾात ॾिनी जो जेका बि ही जानवर पखी पखण ॻाल्हाइनि था, उन्हनि जी हर लफ़्ज़ ॿोली सम्झंदी हुई। हुन में वॾी खूबियूं हुयूं, हर जानवर जूं हर शइ जूं ॿुधंदी हुई ॿोलियूं। सो कुदरत मुंहिंजे अलाह जी हीअ अञा मुड़ुस सां गुफ़्तगू ऐं केचरी बि न कयनि, पूरी तरीक़े सां अञा हिक ई बिस्तरे में सुता पिया हुजनि। सो गिदड़ उनाक कई शहज़ादीअ खे, चई शहज़ादी तूं हिकु लाश लुड़ियो थो वञे हिन वाह में। सो लाश जे आङुर में सोनी मुंडी आहे वींडो, सो उहो वींडो तूं खण मुंडी, बाक़ी लाश मूंखे कढी ॾे त मां खावां। हल बणा शहज़ादी अचो बणा, अॼु मुंहिंजी शादी थी आहे। ऐं उहो मुंडी बि तक़रीबन 1.5 लखनि जी हूंदी। हाणे कीअं मसइलो थिए, शादी बि ताज़ी थियल आहे, हाणे कीअं हिन जी कशम निकिरी काॾे निकर कयां। हाणे हिन चयो त भला हाणे वञे थो पियो, जेकॾहिं मां देरि कंदमि त इहो अॻिते निकिरी वेंदो, लाश लुड़ी वेंदो, त पोइ त मूंखां इहो वेंदो, हथनि मां हलियो वेंदो मुंडी। सो हाणे हिन पासड़ो ॾेई हुन जी कशम निकिरी मथे उथी, त हुन मुड़ुस चयो त काॾे थी वञे, चयो त मां लेट्रिन ॾे थी वञा। सही शहज़ादी लेट्रिन ॾे वञिणो ई कोन हुयो, दरवाज़े जो पोएं पासे ॾों दरी टपी, ऐं हीअ ॿाहिरि निकिरी पई त भणा ॾिठो मुड़ुस त हाणे लेट कई अलाए काॾे वई, हीअ बि पुठियों वियुसि। ॾिठे त भणा रन ई दरी टपियूं वञे थी पई झंगल में। हे बि से पियो हिन जे ज़ाल जे कढ लॻी पियो त ॾिसां त वञे काॾे ते। हीअ बि हलंदी हलंदी वञी कंहिं वाह जे अॼु आॾो पुगी, जंहिं महिल ॾिठईं त भणा वाक़ई लाश लुड़ियो थो वञे। हिन खणी देरी न कई, उन महिल खणी लाश ॾे खणी तरी वञी लाश ॿाहिरि कढी आई। ॾिठईं त वाक़ई बि सोनी मुंडी आहे, हुनजे विंडो आहे हथ में। सो हाणे उहो एतिरो सुजी वियो, सो खोड़ टाइम थी वियोसि, तो हिन जे आङुर मां विंडो हुन खां निकिरे कोन पई मुंडी। हाणे शहज़ादीअ छा कयो, पंहिंजो रोग लाहे उन आङुर जे मथां रखी, ऐं हिन आङुर खे वात विधी ऐं विंडे कढण जी कोशिशि कई, त इहो मुड़ुसु सॼो लका ॾिसी रहियो हुयो। भणा हिन ॾिठो त भणा हंज भणा हीअ त बाबे मां चयो अशराफ ख़ानदान मां शादी कराए, हीअ त ॾाइणा का जो लाश कढी हुन मां दरिया मां ई खाए थी पई। हिन मुड़ुस इहो लका ॾिसी वापसि पोइते वियो। हिन में विंडो ज़ोर ॾेई कढी, ऐं हीअ बि पोइते वापसि आई। हे बि हलंदो हलंदो वियो। हिन खे जेकी हुई तस्बी ॾिनी घोट वारे, उन तस्बीअ खे अॼु ज़ोर ॾिनो त भणा हाणे अलाह करे हाणे कमरे में अंदरि हाणे दरवाज़ो लाइन त को निकिरी मां महल जो काॾे हेॾे होॾे थिया, न त राति त मां खाॼी हुयुसि। हिन यार कंहिं पेट में साह न हुजे, अलाह समंद जी तस्बी सोहण लॻो, हल हलाइण लॻी पई। शहज़ादी बि फिरी गिरीअ जे पासो ॾेई अची हिन सां सुती। 2-3 मिंट देरि गुज़रिया त शहज़ादी चयोसि भला ॾे हाल अहिवाल। न हाल आहे, न प्यार मोहबत, केचरी आहे, न कुझु बि न, भला पुठी ॾे तुमी सुम्ही पियो आहे। चई चुप करे निंड कर, असांजो रवाज़ आहे 7 वाड़े ताणी असां ज़ाल जे वेझो न आहियूं वेंदा।
साईं शहज़ादीअ बि चयो भला हलो ठीकु आहे भई सुम्ही पिया, पर हिन खे सॼी राति निंड न हुजे। हीअ तस्बीह सोरे पियो वेठो, अला समंद पढ़े पियो वेठो, मन को दरवाज़ो लाहे त मां जान छॾायां, मन भला खाई वेंदी मूंखे। हिन यार खे वहम वेही इहो सफ़ा छितो, हिन सॼी राति निंड न कई। जीअं सुबुह थियो, सिज उभरियो, जीअं दरवाज़ो हिन जो लथो त हीउ यार त गोली थियो। वञी पी वटि पुगो, भणा बाबा तोखे चिमदम अशराब खानदनम शादी कराए दे, भणा डाइण का परणाए ते बारात हीअं मूंखे 7 कुरान खणाए, रात बा दरिया में लाश कढी रन खाधो। अमां ॾिठो आहियां ज़बा हीअ डाइण आ, मुंहिंजी ज़ाल न आहे, मां वञाए तो घर माल हल हिन जी पचर फिटी करे मां ॿिहंदो शादी कंदुमि, बाक़ी हीअ न वठंदुमि। मुड़ पीउ चयो त बा हाणे हेॾी इज़त जो सुवालु आहे, हेॾी असां मंज़िल करे आया आहियूं, हीअं कीअं हाणे अञा शादी राति बि न टिकियो ऐं सुबुह ते फिटी कंदासीं त वॾो मसइलो थींदो। हाणे वठी हल घर उते पोइ कारे ॿारे इल्ज़ाम हणी जान छॾाए वेंदासीं। हिन खे मुंहिंजे भाउ सां मां न वेंदुमि, भला अला जो कसम आहे, सची डाइण आहे, दरिया लाश मूं कढियो अथई, मां न वेंदुमि, भली तुंहिंजी नूंहं आहे पाण वती आहे, बाक़ी मां वञाए थो। हीअ अधे व्हील वॼाया, घोड़े ते चढ़ी हे रवानो थी पियो, ॻोठु हलियो वियो। हाणे हिन जी सोरो सही हाणे रहियो हिते वञी हिनखे चई त भाउ मुंहिंजो अर्जेंट कमु थी वियो, सो मुंहिंजो पुटु वियो हलियो, सो मां हाणे नूंहं मां ॿई वेंदासीं, उहो मोकिलाए हाणे चावड़ा रवाना थिया। हुनखे त ख़बर पइजी वई जेको मुंहिंजो मुड़ुसु वियो त मतिलबु त इहो सॼो मुंहिंजो लका ॾिसी वियो त भणा हिन को ग़लति सोचे विधो, चई त मां अहिड़ी आहियां कोन, पर हाणे छा थिए, मुड़ुसु त वियो। चई हलंदे हलंदे ही यार जो ते वञी ॻोठु पुॻो त वञी 7 माला ते वञी हुन दरवाज़े में घिरी उन कमरे में सॼो 60 ॾींहंनि जो खाधो खणी वञी सुम्ही पियो, वञी दरवाज़ा ॾेई अंदरि वञी बंदि थी वेही रहियो, भला मां त बचा ॿियो वञी ॾाइण जा वॾा मोरा ॼाण, ही न वञी सॼो 7 ॾींहंनि जो खाधो वञी कोठीअ में गॾु करे वेही रहियो। वञी हीअ जो आई त भला हाणे हिते सोरो वठी आयसि, भणा हाणे हिन चयो त कीअं मसइलो थिए, अची सोरे खां पुछा की त भणा हे छा कोठियासि, मुंहिंजो मुड़ुसु आहे, अॼु काओ ॾींहुं आहे, न मूंसां मिले थो न अचे थो, न मथे पाण खे वाड़े फिटी कयो अथई। हिन वरी पुट ॾे वियो, चईं त भाउ हाणे सतावड़ ते वठी वञ तूं घर वारी, भला हाणे डाइण न आहे, अहिड़ी न आहे। हिन चयो भाउ सच में डाइण आहे, हेॾो होॾो हिनखे ॿुधाई, हिनखे वहम थी पियो। हिन जे पीउ खे बि हिन बि चयो त भला हाणे सतावड़ ते मां वठी थो वञा त भला को मींहुं ॾींहुं हुते फिटी कई वेंदोमांसि, छोकिरो मुआरो नथो हाणे झले त छा कयां। हाणे इन टल सां हिन चयो त मां हलां सतावड़ ते, तोखे मां वठी थो हलां 7 ॾींहं हुते माइटनि जे सतावड़ो खाई 7 ॾींहं हिते थी विया अथई त पोइ हे साईं हलियो वियो, पंहिंजी नुंहं खे वठी रवानो थियो। साईं हाणे हलंदे 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 हाणे हुन पुट चयो त भाउ हाणे मुंहिंजो घोड़ो न खाई वञो, इहा डाइण आहे, घोड़ो बि खाई वेंदी, सो ही पंधु रवाना थी पिया। हाणे हलंदा हलंदा वञनि पिया, उहो शहज़ादी नाज़नि जी पलियल कॾहिं पंधु न कयो, हिन जे पेरनि में लिफूं पइजी वियूं। हीअ कुझु मंज़िल करे हली त हीअ वेही रही, चई चाचा हाणे बाबा वॾा हाणे मां कोन हली सघंदी, मैं अॻिते मुंहिंजे पेरनि में सुजी विया, मुंहिंजा पेर थकिजी पई आहियां, हाणे साह पटियूं त हिते पटियूं, सो पोइ अॻिते भला ॾिसूं था, पंधु कयूं था, खोड़ मंज़िल अञा। सही आहे साईं, इहे ॿई चयो त हाणे हुन बि सलाह वरिती, भला सोरे बि चयो सही आहे, मां तूं हाणे छा वॾियांसि साह पट त पई वेहूं था। हे ॿई दम पटण लॻा त शहज़ादी कीअं वण जे खबड़ हेठों टेक ॾेई, जो शाम में जो सुती पई वेठी हुजे त मथां हिकिड़ो कांव अचे वेठो। हाणे कांव पियो शहज़ादीअ खे चवे, शहज़ादी तूं जिथे वेठी आहे न, हिते देग दुनिया जी पई आहे, इन देग दुनिया तूं खण, इन में दखी आहे घीअ जी, या घीअ जी दखी मूंखे ॾे। त हिन शहज़ादी मथे ॾिसी खिली ऐं हेठि ॾिसी रुनी, त हिन चयो त भल भणा डाइण जो पार कीअं वधाई। हाणे हिन सोरे खे वेहण खिली बि रुनी बि, मतिलबु डाइण आहे न सच में। ही 2-3 मिंट गुज़रिया, हिन पंहिंजे सोरे पुछा कयो ॾे हवाला मां, तूं रोए बि थी खिले बि थी, छा मसइलो आहे। चई वाह चाचा तूं हाणे ॻाल्हि ॿुध, त ही कांव वेठो आहे मथे, इहो तो चई शहज़ादी त हेठि तोखे देग दुनिया जी पई आहे, उन में घीअ दखी आहे, घीअ दखी मूंखे ॾे, देग दुनिया जी तूं खण। हाणे मथे ॾिसी खिलां थी त हेठि ॾिसी रोआं इन करे थी त भणा मूंखे पंहिंजो मुड़ुसु डाइण थो सम्झे, मां डाइण न आहियां बाबा वॾा, मां मजबूर आहियां, मां छा थी करे सघां।
हिन कुराड़े देरी न कई थी, हुन वटि सामान औज़ार चीखूं वग़ैरह घणो कुझु हुयो। हिन वटि देरी न कई, कुराड़े खोटण चालू कयो। थोरो हेठि हली शहज़ादी ते वेठी हुते खोटी, बाक़ी सच में देग दुनिया जी पई आहे, उन जे में घीअ जी दखी पई आहे। घीअ जी दखी ॾिननि कांव खे, ऐं कांवनि खाधी देग दुनिया जी हिननि खई। हिननि चयो जहां पुट जी माउ खे, हीअ ॾाइण न आहे, हीअ त मुंहिंजे लाइ खाटू पुट आहे। मतिलबु सभु शइ हेॾी देग दुनिया जी ॾिनी अथई, जहां पुट जी माउ खे पुट हेॾे होॾे करे सघनि। भई देग त दुनिया जी हेॾे, मां खाटू पुट खे छॾींदुमि। उन महिल हे वठी वरी नुंहं खे रवानो थियो पोइते। हो यार शुक्र जा कलमा पढ़ी ॾाढो चई, वई हली ॾाइण निकिरी वई। बाबो ॼाण वई ॾाइण, ॼाण हे बि लथो अचे पियो। अञा हेठि त ॾिठे न वञा, बाबो ऐं ॾाइण वरी वापसि पिया था अचनि। वरी पीउ परे कोई चई, बाबा वरी ॾाइण खे मोटाया आहे। चई भाई ॾाइण न आहे। चई ॾाइण बाबा तूं कोन सुधरंदे, तोखे मां केतिरा चकर चयुमि हीअ ॾाइण आहे, ॾाइण आहे, हीअ रहंदी त मां न रहंदो मांए। चई बा ॾाइण न आहे। हिन पीउ जी ॿुधी कोन, अधो वरी रवानो थी पियो, घर मां निकिरी पियो। हे निकिरी पियो। हाणे साईं हीअ हलंदो हलंदो वञे पियो। ॿी की महिलात वञी हुन बादशाहीअ में पुॻो। उते लिखियो पियो हुजे त छा ॻोल्हियांसि, दीवार ते लिखियो पियो हुजे, ऐं माण्हुनि जूं मुंडियूं बि टंगियूं पियूं हुजनि। हिन दीवार ते लिखियो पियो हुजे त जेको मुंहिंजी बुझार त भॼंदो, सो उहो उन खे मां ही सॼी महिलात ऐं मुंहिंजो सिर बि उन जे हवाले आहे। सॼी बादशाही बि उन जे हवाले आहे, मुंहिंजो सिर बि उन जे हवाले आहे। हिन पढ़ी ऐं उते डोंको खणी ऐं उन भेड़ ते हयईं। वरी त शिबानी निकिरी आई, हिन खे वठी वई। हिन चयो त भला मरां त कंहिं हुन वांगुरु कंहिंजे हथों त मरां न, भला ॾाइण त उहे बि खाई वेंदी। हे साईं हली उन शहज़ादीअ त वियो। शहज़ादीअ ॾिठेसि, चई त भला ॾे वाल ॿार लिखियो पियो, तूं पढ़ियल आहे पढ़ियो? चई हा मां पढ़ियो। चई पोइ बुझार त ॾियां? चई ॾे। चई शहज़ादा मूंखे इहा ख़बर हाणे ॾे त गुलिस्तान गुल सां छा कयो ऐं गुल गुलिस्तान सां छा कयो। इहा जेको बि ख़बर आणे ॾींदो, मुंहिंजो सिर बि उन जे हवाले आहे ऐं बादशाही बि उन जे हवाले आहे। हिन चयो त मूंखे 8 ॾींहंनि जी मोहलत खपे। 8 खां तोखे 10 ॾींहंनि जी मोहलत आहे, तूं वञ। वाइदो हिन खां वठी ऐं रवानो कयईंसि। हीअ जे हलंदो हलंदो हुत हुत बादशाहियूं घुमंदो, सुघड़ंदे हेॾे होॾे त मूंखे भाई हीअ बुझार त मिली आहे, हीअ ॿुधायो ॿुधायो। हलंदे हलंदे ॾींहं गुज़री साॻा उहे 8 ॾींहं पूरा थी विया, 10 ॾींहं बि थी विया। हीअ वापसि मोटी आयो। हिनखे काथों बि सुध न पई, न का ॻाल्हि ई निकिती। हिन चयो त हाणे ॾे हवाल हवाल। चई त मूंखे इहा बुझार त मूंखां कोन भाॻी, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। चई हाणे तोखे मारियां कोन थी, शहज़ादो आहे, हेॾो सारो नौजवान आहे, हाणे तोखे ॿियो कुझु बि न आहे। ही तेल जो खाणो त इहो पीउ, जेसिताईं तुंहिंजी हयाती आहे, बसि तोखे सज़ा इहा ई आहे। हिन खे त खाणे ते विहारे फिटी कयईं। हाणे छॾ, ही त थी वियो हथी को वठि ॾाइण खे, त ॾाइण छा थी करे। हिन जो पीउ साईं हुन जो परेशान हुजे साईं, बादशाह हेॾे होॾे माण्हू भॼाए भॼाए, पर हिन काथों पुट जी सुध न पई। हिन चयो त भाउ हाणे कोन थो लभे तुंहिंजो मुड़ुसु, हाणे मां छा कयां, मूंखे त परेशान लॻो पियो आहियां। चई भाउ हाणे मुंहिंजे करे वियो आहे, हाणे ॻोल्हींदमि इन खे मां। तूं कुराड़ मुड़ुसां तूं कर बादशाही संभाल, त मां इन जी कढ लॻा। हिन चयो त भाउ हाणे मूंखे खपनि 3 औरतूं ऐं उन्हनि जा वॻा मर्दाना सुबराए ॾे, ऐं मूंखे बि वॻो सुबराए ॾे। सो मां सफ़र ते निकिरंदमि, सो इन खे मां ई ॻोल्हींदमि। हिन खे साईं देरी न कई। उन महिल 3-4 वॻा जेका हुया, हिननि खे पाराए मर्दाना लिबास सॼो ॾराए, हिन खे खुर्जनूं दुनिया जो भरे, ऐं हिन ॿिन्हिनि खे उन खे शहज़ादो ई हुई, हाणे शहज़ादो सॾिबो हुयो। साईं हाणे उहा रुलंदी रुलंदी मुड़ुस जी ॻोल्हा में निकिरी पई। साईं हाणे हलंदी हलंदी हिकिड़ी बादशाही, ॿी बादशाही, 3 बादशाही जंहिं महिल पुॻी त ॾिठई न भणा। हिन पढ़ियो जेको दीवार ते लिखियो पियो, मुंडियूं टंगियल थी, हिनखे कुदरती शिकर थी त भणा मुंहिंजो मुड़ुसु आहे त हिते आहे। हिन देरी ने कई, भेड़ ते डोको हणी, शहज़ादी बानी निकिरी आई। बानीअ खे ही शहज़ादो जे रूप में शहज़ादी वई, वञी हुन शहज़ादीअ सां मिली। चई त ॿाहिरि जेको लिखियो पियो तूं पढ़ियो? चई हा। चई त हाणे मुंहिंजी दिलि थी चवे त तूं मूंखां बुझार त न पुछा कर, तूं अहिड़ो सुहिणो शहज़ादो, तुंहिंजी अञा गुलाब जी गुल, अञा तूं कलो हिकिड़ो बचाटड़ो आहे, तूं
चवां थी त तूं मुंहिंजो थोरो हुजे तोखे छॾियां थी बस कयां थी बसि मूंखां पुॼार त न पुछा कर। चेचारी मां केॾी मंज़िल करे आवां त माण्हू चवंदा तूं शहज़ादीअ जे मुल्क में पुॻी उन बुझार त बि न ॿुधाई। भली मूंखे क़ैद ई करे छॾियां बुझार त न भञा पर पंहिंजी बुझार त ॿुधाए। हिन चयो शहज़ादा नथो ॿुधे मुड़े त पोइ ॿुध त मूंखे जेको बि इहा ख़बर आणे ॾींदो त गुलिस्तान गुल सां छा कयो या गुल गुलस्तान सां छा कयो, इहा जेको बि ख़बर आणे ॾींदो हीअ सॼी बादशाही उन जी ऐं मुंहिंजो सिर बि उन जे हवाले आहे। हिन जो सही आहे मूंखे 8 ॾींहंनि जी मोहलत खपे। चई सही आहे 8 ॾींहंनि जी मोहलत वठी वाइदा इक़रार करे हे निकिरी पियो। हिकिड़ो ॾींहुं हुन घोड़ो भलो हिकिड़ो ॾींहुं घोड़ो भॼी ओलह ते भॼी भॼी मोटी आयो, वरी ओभर ते भॼई भॼी भॼी मोटी आयो, वरी सही ॾखण ते भॼई वरी भॼी भॼी पुछाईंदो हिन खे वञी बाक़ी 7 ॾींहं गुज़री विया। 8हों ॾींहुं हीअं थकिजी मरी हिकिड़े कंहिं बड़ हेठि वञी सुम्ही पियो। घोड़ो ॾिठईं त भला सावल ॿियाए घोड़े खे छोड़े लॻाम कढी उते टीके सावल ॾे पाण वण जी टेक ॾेई ऐं हे टेक ॾेई सुतो त उन वण जे मथां गुरड़ पखीअ जा बचा वेठा वञनि ऐं गुरड़ पखीअ पंहिंजे बचनि खे चयो त जॾहिं बि मां अचां मूंखे शिकार न लॻंदो त मुंहिंजे अचण खां अॻे तव्हां टारी टारी थी वेंदा कयो, आख़िरे खां निकिरी ॿाहिरि परे वेंदा कयो हलियो। सो कुदरत मुंहिंजे अलाह जी अञा वेठो ई हुयो टेक ॾेयूं त ॾिठे त भला वासीम नांग वञे त पियो गुड़ जा बचा न मथे उन्हनि खे खाईंदो। हिन देरी न कई साईं वासीम नांग खे वञी पुॻो उनखे मारे उते उन जा टुकड़ा करे उन आख़िरे में विधी ऐं हीअ लही हेठि वरी सुम्ही पियो। कुदरत मुंहिंजे अलाह जी उन ॾींहुं शिकार गुरड़ पखीअ खे न लॻो हुजे ऐं बचनि खे बि आर्डर हुजे त तव्हां टारी टारी ते थी वञिजो। हे जीअं जो अखियूं बूटे अची लथो पंहिंजे हिसाब सां आख़िर ते अची शुरू थी वियो खाइण। खाई ढोक करे पोइ पियो पुछा करे त भाउ कहिड़ा आयो कहिड़ा विया खाई हुअमि। चई सभई आयूं। चई सभई आयो? चई बाक़ी मां खाधुमि छा? चईंदी इहो शहज़ादो सुतो पियो आहे इन वण हेठां, इन हिकु वासीम नांग अचे पियो असांखे खाइण, उहो मारे आख़िरे में विधई तूं बि खाधो असां बि खाधो इन जो। चई भणा हेॾो नमक खारायो अथई हुनखे उस अची विया तव्हां शाम बि नथा कयोसि। गुड़ पखी लही ऐं पंहिंजा पर जो खिंडा हिन जे शाम कई त हिनखे शाम जंहिं महिल जो आई त हिनखे जाग थी पई। जाग जो थी पई त गुरड़ पखीअ खे चयुसि त इहो इंसान जा बचा तूं केरु? चई त भला तूं मूं ते हेॾो थोरो कयो आहे। हुन गुरड़ पखीअ चयुसि त मुंहिंजा बचा बचाया अथई, उन्हनि खे नमक खारायो अथई, हाणे तूं मुंहिंजो मां तुंहिंजो जीअं चवें तूं हुकुम कर। हिन चयो बसि हाणे ॿियो कुझु बि मूंखे न खपे, मूंखे इहो ई ॿुधायो त गुलिस्तान जो ॻोठु किथे आहे, गुल जो ॻोठु किथे आहे। हिन चयो चरिया गुल जे ॻोठ जो नालो न वठि, उते देव ऐं परनि जो मुल्क आहे, उते इंसान जो बचो वेंदो आहे, उते दणो दणे का दार थी वेंदो आहे, तूं कीअं थो इन गुल जे ॻोठु वञणु चाहीं? हिन चयो मूंखे वञिणो आहे कहिड़ी बि हालत में, मरणो आहे जीअणो आहे, तूं रुगो मूंखे ॿुधाए त तरफ़ कहिड़े ॾे आहे। हिन चयो भला हाणे तूं हेॾो थोरो कयो आहे मुड़ंदे बि कोन, हाणे अखियूं बंदि करे मुंहिंजी पर ते मथे चढ़ी वे त मां तोखे उते पुॼायां। हिन से अखियूं बंदि करे हुन ते चढ़ी वेठो गुरड़ पखीअ ते। गुरड़ पखी जो उॾाड़ कई सिधो वञी उन मुल्क ते लाथे जी अखियूं खोल त चईंदो इहो साम्हूं जेको ॻोठु ॾिसे थो न इहो गुल जो ॻोठु थियो आहे, गुल जो ॻोठु आहे, तूं हलियो वञ। हेसीं हलंदो हलंदो सिधो सो उन गुल जे ॻोठ में पुॻो। अची सॾु कीअं अदा गुल हिन सॾु ॾिनुसि जे बा केरु आहे? चई मां तुंहिंजो महिमान अचे, मुंहिंजो महिमान आहे, तूं हली वा घर में केर ई कोन्हे को। चई घर में केर ई कोन्हे को? चई सही आहे। हीअ जो हलियो हलंदो वञे पियो, हीअ गिले खां जंहिं महिल टपियो त भला ॾिठईं त काशे न आहे, न माल आहे, न ढोर आहे, न कुझु बि न आहे। हलंदे हलंदे हीअं विझे ॾिसे त हिकु कुतो ॿधा पिया न उन जे आॾो इंसान जो बचो ई ॿधो पियो आहे। हीअं हली वञी हुन सां मिलियो, हाल हाली हवाली थियासीं, हेॾो होॾो हिनखे खाधो खाराए ॾाढो वेही चांहि बांहि पियारे। हिन खां पोइ हाल हवाल वठणु लॻो त ॾे हाल हवाल कीअं थो वक़्तु गुज़रे, कीअं मतिलबु तबियत सिहत। हिन चयो त हाणे ॿियो खे लॻ पिया मन, मां आयो आहियां तोॾे तो में कमु आहे। चई हुकुम कर।
चई मूंखे इहो ॿुधाए त गुलिस्तान तोसां छा कयो या तूं गुलिस्तान सां छा कयो, मां इहा ॻाल्हि ॿुधंदुमि। चई हो चरिया इहा ॻाल्हि सही तुंहिंजी ॿुधण खां वॾी आहे, इहा ॻाल्हि मां न ॿुधाईंदुमि। जेकॾहिं तूं न ॿुधाईंदे हुन चयोसि त मां हेॾो मंज़िल करे आयो आहियां त मां पंहिंजे ॻोठ वारनि खे छा चवंदुमि, मां गुल वटि पुॻुमि पियो त पर गुल जी ॻाल्हि न ॿुधमि, पुछा कंदमि मां छा चवंदोमांनि। हिन चयो त मां ॿुधाईंदोमांइ पर मुंहिंजो हिकु शर्त आहे। चई त ॿुधाए तूं शर्त, मां तोखे ॿुधाए शर्त बि ऐं ॻाल्हि बि ॿुधाए। चई शर्त इहो आहे त मां ॻाल्हि ॿुधाईंदोमांइ, ॻाल्हि ॿुधाए पोइ मारे छॾींदोमांइ। जे क़बूल ॾे त ॻाल्हि ॿुधायां, न त तूं ज़िंदा आहीं, तूं हलियो वञ ॼारे वञ ताॾे। हिन चयो मूंखे तुंहिंजी शर्त क़बूल आहे, सो मूंखे ॻाल्हि ॿुधाए। हिन जो तोखे ख़बर न आहे त गुलिस्तान जेकी हुई सो मुंहिंजी ज़ाल हुई, सो मुंहिंजी असां पिन में प्यार मुहबत वॾी हुई। पोइ माण्हू मूंखे चवंदा हुया त तुंहिंजी गुलिस्तान दरिया खां पार, 7 दरिया खां पार मेहर नाले हिकु हमराह आहे, उन सां मिलणु वेंदी आहे। सो मां माण्हुनि जी ॻाल्हि ते एतबार न कंदो हुयुमि। पोइ हिकिड़े ॾींहुं मां पाण खे हिन जी निंड न वठे पई, मूंखे निंड न कयमि मां, हिन जो मां पीछे लही बीठो हुयुमि। राति जा 12 थिया, हीअ उथी अचे, हिकिड़ी 7 उबतियूं सुबतियूं ॾिनई, हिकिड़ियूं 7 उबतियूं सुबतियूं ॾेई ऐं हीअ रवानी थी पई। का मुंहिंजी हूअ निंड मुंडे वेंदी, पर जेको जाॻंदो हूंदो आहे उन जी निंड न आहे मुंड बि, सो मुंहिंजी निंड कोन मुंडे सघी। हीअ बि रवानी थी पुठी, मां हिन जे पोयूं हलंदो वियुमि। हीअ वञी दरिया में लथी, दरिया पर मां हिन जे पोयूं लथुमि त मुंहिंजे पोयूं वरी 2 कुता बि लॻी पिया। हलंदा हलंदा वञमि पिया, मां बि दरिया में, हूअ बि दरिया में लथी, मां बि दरिया में लथुमि ऐं उहे कुता बि दरिया में ई लथा मुंहिंजे पोयूं हलंदा हलंदा अचनि पिया। वञी उते पुॻासीं जंहिंमहिल त गुलिस्तान जंहिंमहिल मेहर जे साम्हूं आहे त मेहर भरे चपाट हीअं त भणा हेतिरो टाइम थी वियो, मूंखे इंतज़ारु करायो अथई त हिनखे छाकाणि चमाट हणी पाण में अञा जहिड़े में हुया त मां बि अचे पुॻुसि। मां जो पुॻुसि त साईं जहिड़ो पजी वियो। मां हुन गुलिस्तान ऐं गुल ॿई मूंखे मारनि पिया, मूंखां ॾाढा हुया हो 2 ॼणा, मां अकेलो हुयुमि। हुई मुंहिंजी ज़ाल पर साइड हुनजी हुई, पोइ 2 मूंसां विढ़ण लॻा 3 ॿई, त मां अकेलो थी पियुमि नेठि। मूंखे पोइ हिते धकाणी उछलियुनि त मां कुता ॾिठा, मुंहिंजा 2 बीठा, कुतनि खे मां मयारा ॾिनी त मां नमक जी मार कोन्ह पयव, पर ही मूंखे मारंदा पिया। तव्हांखे लॼ ई कोन्हे, शर्म ई कोन्हे जो मुआरा कुता जो आ के अंदरि ॿिन्ही वञी हुनखे किराए विधो। मेहर खे हिकु हुन कुखिरो चकोयो त ॿियो हुन कुखिरो, 2 कुखूं मेहर जो ॿार कढी मेहर खे कुतनि पूरो करे छॾियो। मां चयुमि हाणे गुलिस्तान खे मां मारियो कोन, चयुमि भला हाणे मारींदो मां त हुनखे इहो अज़ाब थोरो आहे। मुंहिंजनि कुतनि मूंसां वफ़ाई कई, हिन वफ़ाई न कई आहे। बसि मुंहिंजी दिलि चए त हिन खां त भला कुतनि सां गॾु हिनखे ॿधी छॾियुमि। कुता जेको बि खाधो खाई बसि कंदा, पोइ उहो खाधो मां हिन गुलिस्तान खे विझंदो हुयुमि। हाणे इहा ॻाल्हि हिते पूरी थी वई, इहा गुलिस्तान ॿधी पई कुतनि जी भर में, त हाणे मां तोखे मारींदुमि। चई त सही आहे, तूं इहा ॻाल्हि हिते ॿुधाई आहे, तूं मूंखे मारींदे बि सही, मां मरण लाइ बि तयारु आहियां, पर मां हेॾी मंज़िल बि करे आयो आहियां त मां इहा ॾिसां। हिनमहिल त मिटीअ में धूड़ लॻी पई हले, कीअं ॾिसां त इहा जीअं इश्क कयो 7 दरिया पार टपी वञे पई मेहर सां मिलण, त मां इहा रनत ॾिसां न कहिड़ी आहे औरत। हिनखे सही देरी न कई, शहज़ादी उहा उन महिल विंजार जी गुलिस्तान आई, हार सिंगार करे साॻो जीअं रूप में हुई पहिरियों तीअं रूप में आणे, ऐं हिनखे ॾिठनि त माना वाक़ई शइ माशाल्लाह आहे, हिन जो इश्क कयो हूंदो वाक़ई बि। हिन चयो हाणे त तोखे मारे थो सघां न, चई त हा हाणे तूं मारे सघंदो, पर जेको मरंदो आहे त उनजी आख़िरी ख़्वाहिश बि पूरी कई वेंदी। आख़िरी ख़्वाहिश मुंहिंजी इहा ई आहे, मां आहियां थोरो हुके जो मवाली, हुके जो मवाली आहियां, सो हुको शिकींदुमि, सो बसि 2 फूकूं हणां भले तूं मूंखे मारे छॾ। पर गुलिस्तान हीअ मूंसां गॾु बीठी हुजे, जीअं हीअ ॾिसे त मुंहिंजे लाइ बि को मोह। हाणे गुलिस्तान पाण सां गॾु बीहारे हुन शहज़ादीअ ऐं हिनखे आर्डर ॾेई छॾियईं त भले तूं मार, पर पहिरियों मां हुके जूं 2 फूकूं ॾेई वठां। हिन देरी न कई, ताज़ा टांडा विझी हुको दुखाए हिनखे वेझो आणे हिनखे ॾिनई। हिनखे गुरड़ पखीअ जो खंभु हुयो, गुरड़ पखीअ चयो जंहिं महिल बि तोखे ज़रूरत मुंहिंजी पए थोरो तओ ॾिजां त मां पुॼंदुमि। हिन वरी हेॾे लूणो देरी न कई, हुन सां खंभु हुन में
त उहो ॾिनो त अचे गुरुड़ पखी जीअं जो आयो त ॿिन्हिनि खे चंबा विधियूं गुलस्ता ऐं शहज़ादीअ खे खयूं इहो हलियो वियो सिधो वञी जिते हिन जो घोड़ो ॿधो पियो ऐं गुरुड़ पखीअ जा बचा वञी हिते ॿिन्हिनि खे लाथई। हिननि गुरुड़ पखीअ खां मोकिलाए वरी साॻो घोड़े बि खाई पी ढोकियो हुन थक बक पटे वरी ॿई रवाना थी पिया। अञा हुनजो 8हों ॾींहुं अञा न पूरो थियो अचे ही न पुॻी अचे उन साॻे बादशाह वटि जंहिंजो लिखियलु हुयो कोल बुझारत सो अचे बीठी भेड़ वारे हुन ॾोके वहण त भेड़ फाड़े फिटी कयईं त जीअं बानी आई चरियो थियो शहज़ादा हू ज़ालम अथई शहज़ादी अले केतिरनि खे माराए छॾे तूं वरी डोको फाड़े फिटी कयो आहे तोखे किश ॾींदी चई हेॾिया हेॾिया औरते मां कोन थो ॿुधां बोड़ो थी वियो आहियां। जीअं बानी वेझो आहे त वाह 3 4 चंबा हुनखे बि ॾिनई त चई हल वञी वञी माउ खे चओ त शहज़ादो उहो आयो अथई जंहिंखे तूं ॿुधार त वञी ॾिनी हिन खे वञी शहज़ादे ॻाल्हि कई त वञी हुन बानीअ त शहज़ादे उहो साॻियो ई आयो आहे पर मूंखे बि मारियो अथई उहो धूल बि भञी छॾियो अथई भेड़ बि। शहज़ादीअ खे ख़बर पई शहज़ादी उन महिल निकिती वञी उन सां मिली जीअं चाबियूं पयूं वञी चाबियूं हिनखे शहज़ादे खे ॾिनई वञी पंहिंजी भेण सां मिली। हुन चयो त शहज़ादी मां खां अञा हाल हवाल न ॿुझा त पुछा की न कुझु बि न तूं अॼु मूंखे हेतिरियूं चाबियुनि जो अॼु शुंगो ॾिनो आहे तोखे ख़बर पई त छा मसइलो आहे कीअं आहे चए त कुझु बि थिए हाणे मूंखे मां त रुॻो सिर्फ़ु इहा ख़बर वठण लाइ पे एतिरो मुल्क ॾियां चाबियूं मतिलबु बादशाही ॾियण लाइ पंहिंजो सर ॾियण लाइ तयारु हुअमि तूं त ख़ुदि मुंहिंजी भेण वठी आयो आहे तोखां छा सुवाल जवाबु कयां हीअ मुंहिंजी भेण आहे हिन भेण जे करे ॿुधी हुअमि त फलाणे मेयर सां मुड़ुस कारी कई आहे पोइ हाणे ख़बर न आहे त मुड़ुस छा कयो या हुन छा कयो पर तूं मुंहिंजी भेण सही सलामत वठी आहे मुंहिंजो सिर बि तुंहिंजे हवाले आहे मुंहिंजी भेण ही बादशाही बि तुंहिंजे हवाले। हिन देरी न कीअं चई ॿिया माण्हू जो हेतिरा आया चई उहे हिकु जो कैद लॻा पिया त कुझु माराए छॾियो हे जो वियो वञी 2 3 दरवाज़ा खोली हेॾो आख़िरी वञी पंहिंजे मुड़ुस वारो उहो बि वञी कोठी खोली ॾिठई त हथु ॾाढी थी विया हथु वार थिया त सफ़ा हुनमें तेल में पलाल लॻो पियो आहे घाणो पियो पीए हिन वञी सभिनी खे आज़ादु कयो चई भला इहो इनखे आज़ादु न आहे कहिड़ो इहो भले असां सज़ा लोड़े मुड़ुस जे नाले चई हिन चयो बणा ॿियनि खे आज़ादु करे मां हले कारो आहियां जॾहिं हे पुटु मूंखे आज़ादु ई नथो करे चई बादशाह चयसि त छा दादा तोखे बि आज़ादु कयां थी पर हिनखे हज में इन महिल घुराए हिनखे ॾाढो घड़ाए बढ़ाए हेॾो तयारु कयईं राति पेट में उहो सॻी बादशाही खणाए पंहिंजी बि उन सोरे जी बादशाही भर में रखाए आई फिरी कयई जीअं जो शहज़ादो सुबुह ते उथियो ॾिठे त भणाए त मां पंहिंजे मुल्क में पुॻो आहियां हीअ त असांजी महिलात आहे वञा त घर ॾाइण कुझु छॾियो आहे या सभु खाई वई पर हूअ शहज़ादी उन महिल पंहिंजा लटा लाहे मर्दाना वञी सिधो सो पंहिंजी सोरे सां मिली चई तुंहिंजो मोह बि पुट बि छॾाया आहियां पर मां बि ज़ाल हिकिड़ी पर 2 ज़ालूं ॿियूं बि हिनजी हवाले चई हाओ जी हाओ चए पर हाणे पंहिंजे पुट खे संभालजांइ न त वरी मोतिया खपे त इहो रवानो थींदो हिन चयो ॾिसंदोसि हेसि हलंदो हलंदो अचे पियो हीअ बि अञा बीठी हुन वरी बि गिलो ई कोन दीवार ई कोन टपियो त ॾिठे त भणा ॾाइण त वेठी आहे ॾाइण भई पोइ ते वञा बोटियो ई कोन पीउ अॻियूं अची त पुट उहो ॾाइण न आहे चई त वरी हुन बि जेका वार हुनजा वग़ैरह लाराई उहे सभु खणी आई शहज़ादी चई वञा शहज़ादा वञी त अथो पर हीअ पंहिंजा लटा ऐं वार ऐं ॾाढ़ी त खई वञे न हिनखे धकु लॻो भणा हल भणा हीअ त भणा हीअ त उहो ई आहे चई पीउ मुड़ुसु हुन बि चई सोर पंहिंजे पीउ बि त वाह तोखे इन ई आज़ादु कयो या ॾाइण न आहे हिनखे कुदरती का ॾात आहे अलाए जानवरनि जी ॿोलियूं सभु कुझु सम्झंदी आहे सो हीअ तोखे आज़ादु बि इहो कई पर हीअ बि तोखे तातणियूं 2 हिन जी पोयूं ॿियूं बि अथई उहे बि तातणियूं अथई साईं हाओ हुनखे वहम लथो त अची ज़ाल सां मिलियो कुराड़े देरी न कई वरी वॾी ख़ैरियात की सॼे मुल्क में सॾु ॾिनई मूंखे बि सॾु ॾिनो मां बि वियो हुअमि साईं कंजरियूं कुसनि पियूं ॿकरियूं नचनि पियूं साईं हूअ हिकिड़ी ज़ाल बेज़ारो हाणे हिनखे 3 ज़ालूं हाणे ग़रीब ॿार काॾे भॼंदो साईं इहे त कहाणी ख़तमु थी वई। सिंध सलामत चैनल ते तव्हां नवां आया हो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे लाइक लाज़मी कजो ऐं वधीक असां सां गॾु रहण लाइ थैंक्यू महिरबानी। अस्सलाम वालेकुम या अली मदद।